ब्रेकिंग न्यूज़ है ते असां शेयर करे रहिया आहियूं। पाक फौज ऐं अवाम विच में एतमाद असांजो कीमती असासो आहे। आर्मी चीफ जो वधीक चवणु आहे त पाक फौज कंहिं बि अघराईअ खे मुंहुं तोड़ जवाब ॾियण लाइ तैयार रहंदी आहे। आर्मी चीफ जो चवणु आहे त हीउ ॾींहुं असांजे हथियारबंद फौज जी लाजवाल कुर्बानियुनि खे यादि ॾियारींदो आहे। शहीदनि जी रत सां आज़ादी जो ॾीओ ॿरंदो आहे। जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त गॾियल सहकार सां पाकिस्तान तरक़ीअ जे दग ते ईंदो। अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। पाक फ़ौज ऐं अवाम विच में एतमाद असांजो कीमती असासो आहे। इहो चवणु आहे आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो। चवे थो पाक फ़ौज कंहिं बि अगराईअ खे मुंहुं तोड़ जवाब ॾियण जे लाइ तैयार रहंदी आहे। हीउ ॾींहुं असांजे हथियारबंद फ़ौज जी लाजवाल कुर्बानियुनि जी यादि ॾियारींदो आहे। शहीदनि जी रत सां आज़ादीअ जो ॾीओ ॿरंदो आहे। आर्मी चीफ जो वधीक चवणु आहे त गॾियल सहकार सां पाकिस्तान तरक़ीअ जे दग ते ईंदो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। पाक फौज ऐं अवाम विच में एतमाद असांजो कीमती असासो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त पाक फौज कंहिं बि अघराईअ खे मुंहुं तोड़ जवाब ॾियण लाइ तैयार रहंदी आहे। हीउ ॾींहुं असांजे हथियारबंद फौज जी लाजवाल कुर्बानियुनि खे यादि ॾियारींदो आहे। शहीदनि जे रत सां आज़ादी जो ॾीओ ॿरंदो आहे। गॾियल सहकार सां पाकिस्तान तरक़ीअ जे डग ते ईंदो।